मिठा शहर तुझो छॾियूं अॼु वञा तो अखिन में ही गोरा कयूं अॼु वञा तो खुदाफिज़ खुदाफिज़। अखिन में गोड़ा उन वक्त तरी आया जॾहिं करमपुर जो हिंदू वापारी अजय कुमार बख्तियापुरी पंहिंजी जन्म भूमि शहर करमपुर के छॾे फैमिली समेत इंडिया लाइ रवानो थी वियो। अलविदाई मौके ते हिंदू नौजवान जो चवणु हो त बदअमनी जी सूरत में फुरन चोरिन ज़ोरिन ऐं अॻवान खां तंग थी असांखे मजबूरन पंहिंजो सिंध वतन छॾिणो पियो। करमपुर शहर में केतिरे ई अरसे खां रहंदड़ दीवान बिरादरी बदअमनी खां तंग थी अॼु बचड़न समेत लुड़क लाड़ींदी पंहिंजे अबाणे शहर करमपुर सूंह वरनी सिंध खे अलविदा करे भारत रवानी थी वई। चवणी आहे त हज़ारे ख़ानदान लॾे अची पाड़े में वेहनि पर लॾे वेंदड़ हिकु ख़ानदान बि ॾाढे ॾुख ऐं कर्ब जो सबबु बणिबो आहे। शल रब पाक अॻिते लाइ हीलर प्राण जो मंज़र करमपुर समेत सिंध जे कंहिं बि शहर मां हिंदू या मुस्लिम जो नज़र न अचे। मिठा शहर तुझो छॾियूं अॼु वञा तो अखिन में ही गोरा कयूं अॼु वञा तो खुदाफिज़ खुदाफिज़। मिठा शहर तुझो छॾियूं अॼु वञा तो अखिन में ही गोरा कयूं अॼु वञा तो खुदाफिज़ 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 खुदाफिज़। मिठा शहर तुझो छॾियूं अॼु वञा तो अखिन में ही गोरा कयूं अॼु वञा तो दुआ तो के दिल सां ॾियूं अॼु वञा तो अखिन में ही गोरा